चुप कंदव त कथा शुरू करीमांव। आवाज़ सफ़ा न खपे, पाण खे बि मज़ो वठो, वरी सॼो साल वरी विच में 10 दफ़ा बि चवंदव न कथा ॿुधाए, न ॿुधाईंदीमांव जेसीं ताईं वरी सूमर न आया आहिनि। न त टीचर मारींदव। न त टीचर त न मारींदव। अॼु मैनेजर न आयो अथव, बुखार अॼु मैनेजर न आयो अथव, पर वेठो आहे बोलो। हाणे हूंदो पोइ आहे, वरी बि शुक्र आहे बोलो पाण ई पहुचाईंदुसि, मूंखे विश्वास आहे ईंदी पलव ताईं मैनेजर। बोल कपलेश्वर महादेव की। हे वीचारो होलारा में मां साम्हूं न पई चवां। 15 ॾींहं अॻु वीचारे मूंखे फ़ोन कयईं, शाम जा 8 थिया हुया। पाण खे वीचारे खे 2 धीअर अथसि ऐं हिते वेही माना कूड़ ॻाल्हाइण, माना सम्झो माण्हू पापीअ जो भागी। इहा ॻाल्हि ख़बर हुजेव, असां विश्वास आहे त असां आया आहियूं। 8 खनि थिया, मूंखे चए पियो भई टिकाणे में न कणा ॾेई अचु। हॉस्पिटल में इहो ॻाल्हाए बि न पियो सघे, नलियूं चढ़ियल। मां चयोमांसि हा दादा खोड़। चए थो भई मूंखे बि धीअर आहिनि, पर तूं मुंहिंजो कमु मञीनी आहे। हाणे मां बि थधो पई पचायां, मूंखे यादि आहे हुन ॾींहुं। मां चयो हाणे भॻवानु तूं मूंखे संकट में विझी छॾे, हुनखे नलियूं चढ़ियल। चई कणा मूंखे अरदास कराए 11 रुपए में, त मां चौथ ते अचां। हीअं रोए पियो, हीअं ॻोड़ा हुन ते वियाणे ते हीअं ॻोड़ा पिया वञनि। चए पियो वीर भई मां चौथ ते 10,000 माण्हुनि जी शेवा कंदो आहियां, पर कहिड़ी शेवा कंदो आहियां न ॿुधाईंदो अथव। असुल न ॿुधाईंदो अथव भई मां आहे जाम शेवादारी आहे। हीअं रोए पियो। चए पियो वरी मां नैपकिन खणी भॻवाननि तां छो आहे हॉस्पिटल में मोकिलियोमांसि। चयोमांसि दादा तव्हां जाम बोलिया भॻत आहियो, कॾहिं ॾिठो अथव पंहिंजे भक्तनि खे चौथ ते विझे संकट? न विझंदो। इहे वीचारे वरी बि हाणे डायलिसिस तां थोरो फ़ाइदो पियो अथसि। कल्ह बि चई मां अचण जहिड़ो हूंदुमि ईंदुमि, पर हाणे थोरी देरि वेठो न, हाणे वरी डुके पियो। भली वञे भोले घुराइसि त सही न, तीअं असां मैनेजर बि ईंदो। कथा आरती त कयूं न, मैनेजर पाण ई ईंदो। बोल कपलेश्वर महादेव की जय। मनवांश विर्त जी महिमा। पार्वतीअ इहो विर्त रखियो ऐं हुनजो चङी तरह पालन कयो त संदसि कोर लही वियो। हीउ हलंदो हलंदो अची शंकर भॻवान जे मंदर में पहुतो, जिते हुनजी भक्ति कयईं। उहो जल्द अची कैलाश पर्वत ते पहुतो। पुट खे ॾिसी पार्वती ॾाढो ख़ुशि थी। पुट खां घणे ख़ुशीअ जो कारण पुछियो। पार्वतीअ खेसि मनवांश विर्त जी महिमा ॿुधाई। हिन इहो विर्त रखणु चाहियो। मां जे पुछण ते हिन खेसि ॿुधायो त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राॾ थो करणु चाहियां। मां जे पुछण ते इन खेसि ॿुधायो त मां उज्जैन नगरीअ ते 3.5 ॾींहं राॾ करणु थो चाहियां, इन करे इहो विर्त रखणु थो चाहियां। हिन विर्त जो पालन कयो। जॾहिं 4 साल पूरा थी विया त हिकु राति जो शंकर भॻवानु पंहिंजे पुट खे उज्जैन नगरीअ में पहुचाए छॾियो। सुबुह जो जॾहिं ही उथियो, पाण खे उज्जैन नगरी में ॾिसी ख़ुशि थियो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। उन वक़्तु उज्जैन नगरी जे महाराजा पंहिंजे धीअ जो सोंभर रचाए रहियो। सोंभर रचाए रहियो हुयो। ही बि उते वञी वेठो। हाणे 3 दफ़ा शंकर भॻवान जे पुट जे ॻिचीअ में गुलनि जी माला विधी। इन करे हिन जी शादी महाराज जे कन्या सां कराई वई। पर राति जो शंकर भॻवान जो पुटु पत्नी सां ॻाल्हाइण जे बदिला वॾा वॾा टेक ॾियणु लॻो। संदसि पत्नीअ खां खिलण जो कारण पुछियो। तॾहिं हिन चयो त मुंहिंजी तमन्ना हुई त मां उज्जैन नगरी 3.5 ॾींहं राॾ करणु थो चाहियां, इन करे मां 3.5 ॾींहं खां पोइ हली वेंदुसि। मां शंकर भॻवान जो पुटु आहियां। पतीअ जा इहे वचन ॿुधी ॾाढो दुखी थी। चयईं त मुंहिंजे मन जूं कामनाऊं कीअं पूरियूं थींदियूं। इन ते खेसि मनवांश विर्त जो विस्तार करे ॿुधायो। कुझु वक़्तु बैदि पतीअ खे अंतर ध्यानु थियलु ॾिठाई। हिन विर्त जो पालन कयो त पिंगे में हिकु सुहिणो बालक मिलियो, जंहिंखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी। तंहिंजे लाइ शंकर भॻवान खे यादि कयईं त छातीअ मां खीरु वहणु लॻो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। तंहिंजे लाइ शंकर भॻवान खे यादि कयईं त छातीअ मां खीरु वहणु लॻो। राजकुमारीअ पलजी वॾो थियो। हिकु ॾींहुं किन छोकिरनि सां रांदि करे रहियो त किन छोकिरनि हिन खे शोरो कोठो। हीउ सिधो मां वटि आयो। खां पुछाईं त मुंहिंजो पीउ किथे आहे। मानस खेसि ॿुधायो त तुंहिंजो पीउ देवलोक में आहे। तूं मनवांश विर्त जे करे मूंखे मिलियो आहे।
इन राजकुमार इन विर्त जो पालन कयो छो त हुनजी चाइना हुई त को राजा पाण ई पंहिंजी कन्या जी शादी मूंसां कराए। जिते नगरी जे महाराजा खे राति जो शंकर भॻवानु दर्शन ॾेई चयो त सुबुह थियण सां पंहिंजी कन्या जो विवाह उज्जैन नगर जे राजकुमार सां कराइजांइ न त दर दर जो भिखारी बणाईंदोसीं। महाराजा उथण सां पंहिंजी धीअ जी शादी उज्जैन जे राजकुमार सां कराई। हिकु ॾींहुं राजकुमार शिकार ते निकितो पर शिकार ते कोन लॻुसि, इन करे इन हिक बाग़ में महफ़िल कराई। इहो बाग़ राजकुमार जो हुयो। केतिरा ब्रह्मण गुल मेवा पटण आया, मालीअ खे मना कई। उन ते राजकुमार खे चयो त अॼु कार्तिक महीने जी साई चौथ आहे, अॼु सूमरु आहे, अॼु मनमास विर्त जी मोकलाणी करणी आहे, पर माली गुल मेवा पटण कोन थो ॾे। राजकुमार इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो छो त हिन पिणु इहो विर्त रखियो हुयो त अॼु खेसि हुनखे छोड़णो हुयो, पर ख़ासि ॻाल्हि यादि लही वई। इन घर ॾांहुं लॾू चूरी ठाहिण लाइ सिपाही मोकिलिया, पर हिन जी राणी लॾुनि जी गाॾी भराए मोकिली। इन ब्राह्मण जे चवण ते पूरो अंदाज़ कढी विर्त जी मोकलाणी कई। पोइ महल में आयो। राति में निंड में शंकर भॻवानु खेसि ॿुधायो त सुबुह जो उथण सां राणीअ खे देश नेकाली ॾिनी। सुबुह जो उथण सां राणीअ खे राजकुमार जी आज्ञा ॿुधाई वई। वज़ीर हिन खे पनाह ॾिनी पर गिरफ़्तार कयो वियो, जंहिं करे उतां बि हली वई। हिकु वापारीअ खे दया आई, पाण वटि रायो त खेसि वापार में ॾाढो नुक़सानु पवंदो, जंहिं करे उतां बि लोटजी निकिती। हिकु कुंभड़ खेसि पाण वटि अजो ॾिनो त हुनजे ठकड़ जा थांव ॿधी पिया। संदसि पुटु गॾु सूधो गुम थी वियो, इन करे उतां बि अकलाई वई। हिकु बाग़ में पहुती मस, बर्फ़ पवण करे गुल ॿूटा नास थी विया, जंहिं करे मालीअ धिके ॿाहिरि कढी छॾियो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हाणे न अपघात करणु चाहे, जंहिं नदीअ में ॿुॾणु चाहीं सा नदी ॼमी वई। शींहुं हिन खे खाइण हिन वटि पहुचे उते ई ॼमी वियो। हीअ हलंदी हलंदी अची सालाना नाले पहाड़ ते पहुती, जिते आलीशान शंकर भॻवान जो मंदरु हुयो। हीअ मंदर में वञी अंदरि दर खोले अंदरि गिरी दर बंदि करे वेही रही। मंदर जो पुॼारी आयो, दर खोलायो। पुॼारी हिनखे दुखी ॾिसी हिनखे धर्म जी धीअ कयो। हिकु ॾींहुं जोगीअ वटि लॾू चूड़ी अचण लॻा। लॾू सभु वज़न जा हुया। पुछण ते पुॼारीअ खेसि मनवास जी महिमा ॿुधाई। हाणे खेसि पंहिंजी भुल यादि आई। पोइ पुॼारीअ खां आज्ञा वठी हिननि विर्त जो पालन कयो त होॾां उज्जैन जे राजकुमार खे निंड में शंकर भॻवानु दर्शन ॾेई खेसि चयो त सुबुह जो रथ ईंदो, जंहिंमें 2 ढगा ॿधल हूंदा, उन्हनि खे ॻाढ़ो कपिड़ो ॿधल हूंदो, रथ हलाईंदड़ ॾिसण में कोन ईंदो। राणीअ खे वठी अचण लाइ 2 बुजुर्ग उन में विहारजो। उहो रथ पाण ई उन्हनि बुजुर्गनि खे उते पहुचाईंदो जिते राणी हुई। धर्म जे पीउ खां राणीअ खे इज़त सां वठी अचनि। सुबुह जो बराबरि उहो रथ आयो। रथ खे सभु ॾिसी रहिया हुया, पर हलाईंदड़ खे कोन ॾिसण में आयो। 2 बुजुर्ग उन्हनि में विहारिया हुया। रथ उन्हनि खे उते पहुचायो जिते राणी हुई। धर्म जे पीउ खां मोकिलाए वाट ते जिन मथां मुसीबतूं आयूं उन्हनि जे मथां पाणीअ जा छंडा आयूं। हरि ओम नमः शिवाय, शिव हरि ओम, शिव हरि ओम नमः शिवाय, शिव हरि ओम नमः शिवाय, शिव हरि ओम नमः शिवाय, शिव हरि ओम नमः शिवाय। हरि ओम 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 नमः शिवाय, शिव हरि ओम नमः, शिव हरि ओम नमः शिवाय सदा शिव हरि ओम नमः शिवाय। हरि ओम 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 नमः शिवाय,
शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय सदा शिव हरि ओम नमः शिवाय। उन्हनि मथां पाणीअ जा छंडा हयईं वरी साॻिया सुधा थी विया। सुकल नदी वहण लॻी पतर तलशी गजगोर करे जंगल ॾांहुं भॼी वियो। पोइ उन खां पोइ राजकुमार जित सां राणीअ खे वठी आयो। चौधारियूं ख़ुशियूं थियण लॻियूं। उन ई ॾींहुं डंडरो ॾियारायो वियो त को बि घर में बाहि न ॿारे, सभु राज दरबार में अची खाधो खाइनि। जेको बि बाहि ॿारींदो तंहिंखे फांसी ॾिनी वेंदी। उन वक़्तु हिकु ब्राह्मण आयो जंहिंखे ॿुधायो त अॼु सूमरु आहे। सूमर जो ॾींहुं ॿुधी राणीअ खां शिरक निकिरी वियो। राजा ॾांहुं इहा ख़बर ॼाणे मोकिलियईं त को माण्हू हथु करे मोकिल जंहिं कुझु बि न खाधो हुजे। सिपाही घाट तां हिकु ॿुधी स्त्रीअ खे वठी आया। जा ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। वाट तां हिकु ॿुधी स्त्रीअ खे वठी आया। जा उथण हुन खां लाचारी सदाशिव चई हुनजे मथां पाणीअ जो छंडो हयो हुयो। हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय शिव हरि ओम नमः शिवाय सदा शिव हरि ओम नमः शिवाय। पूजा कराए सभिनी शंकर भगवान जो श्रद्धा सां भॼन कयो। आसमान मां विमान आयो। मुक्ति पाताल बुढ़ी औरत उनखे विहारे देवता हर हर महादेव चवंदा विमान खे उॾाए खणी विया। उज्जैन जो राजा राणी ॿारनि सां ख़ुशि गुज़ारींदो आख़िर महादेव जो ध्यानु धरे शिवलोक में पहुतो। बोल कपलेश्वर बोल वंचा वाचा महादेव की बोलो माता रुक्मणी देवी की